ॿी अहम ख़बर खां खे आगाह करे रहिया आहियूं। मलीर मां यूसी चेयरमैन साबिर हुसैन मक्सी जे क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। केस मक़तूल जे सौट जी फरियाद ते मलीर कैंट थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। फरियादी केस में ॼाणायो आहे त मुश्ताक संजराणी मक़तूल साबिर मक्सी खे गोली हईं। मां साबिर मक्सी खे अस्पताल खणी वियुसि जिते हुन दम ॾिनो। पुलिस मूजिबि वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदारनि जी ॻोल्हा जारी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। यूसी चेयरमैन साबिर हुसैन मक्सीअ जे क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। केस मक़तूल जे सौट जी फरियाद ते मलीर कैंट थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। फरियादी केस में ॼाणायो आहे त मुश्ताक संजराणी मक़तूल साबिर मक्सी खे गोली हईं। मां साबिर मक्सी खे अस्पताल खणी वियुसि जिते हुन दम ॾिनो। पुलिस मूजिबि वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदारनि जी ॻोल्हा जारी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। यूसी चेयरमैन साबिर हुसैन मक्सी जे क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। केस मक़तूल जे सौट जी फरियाद ते मलीर कैंट थाणे ते दाख़िल कयो वियो। फरियादी केस में ॼाणायो आहे त मुश्ताक संजराणी मक़तूल साबिर मक्सीअ खे गोली हईं। मां साबिर मक्सी खे अस्पताल खणी वियसि जिथे हुन दम ॾिनो। पुलिस मूजिबि वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदारनि जी ॻोल्हा जारी आहे। अहम ख़बर नासिन अवां सां शेयर कयूं पिया। मलीर मां यूसी चेयरमैन साबिर हुसैन मक्सी जे क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। केस मक़तूल जे सौट जी फरियाद ते मलीर कैंट थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। फरियादी केस में ॼाणायो आहे त मुश्ताक संजराणी मक़तूल साबिर मक्सी खे गोली हईं। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे गडाप मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंज़ूर सोलंकी। जी मंज़ूर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, मलीर कैंट थाने जी हद जौहर विटाई आबाद में यूसी चेयरमैन जे क़त्ल जो केस जेको आहे दाख़िल कयो वियो आहे। क़त्ल जो केस संदसि सौट जे जेको आहे फरियाद ते मलीर कैंट थाणे ते दर्ज कयो वियो आहे। संदसि सौट जो चवणु आहे त जेको आहे असांजे चाचे जी जेकी आहे इलाइक़े में केबल जो नेटवर्क आहे, जेके केबल जो नेटवर्क हलाए रहिया हुआ, किथे मसइलो पैदा थियो जंहिंमें 3 ॼणा जेको आहे केबल खे दुरुस्त करण लाइ पहुता हुया त हुनजी मुखालिफ़ धुर जेके संजराणी ग्रुप आहे हुन जा 10-15 माण्हुनि जेको आहे उन्हनि खे कम खां रोकियो, जंहिं सबबु जेको आहे उन्हनि जो पाण में ॾंद चक थिया। ऐं उनखां पोइ जेको आहे चेयरमैन साबिर मक्सी जेको आहे उते जेको आहे पहुतो इतलाह ते। ऐं उनखां पोइ उन झेड़ो टारण जी कोशिशि कई पर जेको आहे मुखालिफ़ धुर तरफ़ां जेको आहे फायरिंग कई वई। जेको आहे 222 राइफल पिस्तौल ऐं लोह जे सरियनि सां तशदुद पिणु कयो वियो असांजे माण्हुनि खे, जंहिंमें जेको आहे साबिर मक्सी जेको सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणिती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो पर इलाज दौरान जेको आहे दम धणी हवाले कयो। वाक़े जो हिन वक़्तु जेको आहे केस दाख़िल थी चुको आहे ऐं पुलिस तरफ़ां जेको आहे जवाबदारनि जी ॻोल्हा शुरू करे छॾी आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मंज़ूर अपडेट करण लाइ।